नाज़रीन, हिंगोरजा पुलिस पारां स्कारप ऐं ख़ानगी ट्यूबवेलनि जा ट्रांसफार्मर चोराईंदड़ गिरोह गिरफ़्तार कियो वियो आहे। पुलिस 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे रसूलाबाद मां चोरी थियल ट्रांसफार्मर, क्वाइल सामान ऐं कार हथ कई वई आहे। जवाबदार ज़मीन ते लॻल ट्यूबवेल जे ट्रांसफार्मर जो क्वाइल चोरी करे फ़रार पिया थिया त पुलिस संदनि पीछो कयो। जवाबदार करोला कार में फ़रार थी रहिया हुआ त संदनि पीछो करे खेनि सोघो कयो वियो। SHO हिंगोरजा जो चवणु आहे। गिरफ़्तार थियलनि जी राजा पिताफ़ी, इरफान लुंड, जाबिर पिताफ़ी, मुनवर पिताफ़ी, सिंगार पिताफ़ी तौर सुञाणप थी आहे। अहम ख़बर असां शेयर कयूं पिया हिंगोरजा मां पुलिस पारां स्कारप ऐं ख़ानगी ट्यूबवेलनि जा ट्रांसफार्मर चोराईंदड़ गिरोह गिरफ़्तार कियो वियो आहे। पुलिस 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे रसूलाबाद मां चोरी थियल ट्रांसफार्मर, क्वाइल सामान ऐं करोला कार हथ कई वई आहे। अपडेट्स मालूम कयूं था अब्दुल जब्बार चांग लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल जब्बार, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल सनाला मूंखे ॿुधाईंदो हलां त हिंगोरजा पुलिस स्कारप खाते जे ट्यूबवेलनि तोड़े निजी ट्यूबवेलनि मां जा ट्रांसफार्मर चोरी कंदड़ बेनल जेको सूबाई गिरोह आहे, अॼु उनखे गिरफ़्तार करण जी पिण पुलिस दावा कई आहे। जॾहिं त पुलिस 4 ॾोहारनि खे गिरफ़्तार करे रसूलाबाद मां चोरी थियल ट्रांसफार्मर जा क्वाइल ऐं ॿियो सामान ऐं हिकु कार पिण हथ करे वरिती आहे। जॾहिं त ॾोहारी रसूलाबाद जे सीपी अॻवान परवेज़ अहमद लाचारी जी ज़मीन ते लॻल ट्यूबवेल जे ट्रांसफार्मर जा क्वाइल चोरी करे गिरोला कार में फ़रार थी रहिया हुआ। जॾहिं त पुलिस पीछो करे उन्हनि खे सोघो करे वरितो आहे। जॾहिं त SHO हिंगोरजा जो अहिड़ो पिणु चवणु आहे त गिरफ़्तार ॾोहारियुनि जे जन में हीअ आहिनि: राजा पिताफ़ी, इरफान लुंड, जाबिर पिताफ़ी, मुनवर पिताफ़ी, सिंगार पिताफ़ी तौर सुञाणप थी आहे। जॾहिं त गिरफ़्तार ॾोहारियुनि जो तालुक़ पिणु घोटकी ज़िले सां पिणु ॿुधाए पियो वञे। जी ठीकु आहे अब्दुल जब्बार, वॾी महिरबानी इन हवाले सां आगाह करण जे लाइ।